सुबुह जा 7 थी रहिया हुया। मां ॾंदु हणी रहियुसि। अली मोहम्मद मूंखे राति जो फ़ोन कई त मां सवेरे तो वटि पहुचंदुसि। अली मोहम्मद अची वियो। मां हुनजे लाइ नाश्तो तयारु कराए रखियो हुयो। दरअसल अली मोहम्मद जी भेणी में जी अमड़ असांजी सोसाइटी में फोत थी हुई। हुनजा शामियाना असां राति जो लॻराए छॾियासीं ऐं जेके गिलम हुया उहे असां सवेरे सेटिंग हुनजी कयूं पिया जीअं महिमान अचनि ऐं वेही सघनि। अली मोहम्मद मोटर साइकिल खां आयो चई हलणो आहे गुलशन नदीद, टैंकियूं वग़ैरह ऐं पखा वग़ैरह खणी अचिणा आहिनि। सो मोटर साइकिल ते पहुतासीं सिधो गुलशन नदीद। मुंहिंजो दोस्त अशफ़ाक़ जेको लोडर रक्शे ते भाॼी खपाए रहियो हुनजी सब्ज़ी किरी रही। अशफ़ाक़ वाङण किरंदा था वञनि पोइ हिते ख़्यालु कर, ठाहे रख। हा गुलशन हदीद फेज़ 1 अल रहमत डेकोरेशन वारे वटि असां पहुतासीं। बुज़ुर्ग वेठो हुयो, उन सां दुआ सलाम कयोसीं, वेठासीं ऐं 3 पखा टैंकियूं ऐं ॿियो बि कुझु सामान उन बुज़ुर्ग खां लिखारायोसीं। बुज़ुर्ग लिखियो ऐं पोइ असांखे वञिणो हुयो मस्जिद, जिते असांखे सीपारनि जा 2 सेट खणणा हुया। मोटर साइकिल वरी स्टार्ट कई अली मोहम्मद ऐं असां पहुतासीं मस्जिद जी गेट वटि। तालो लॻल आहे, 11 थी विया आहिनि, तालो लॻल आहे। छो गर्मी तमामु घणी हुई। निम जी छांव ॻोल्ही, उन जे हेठां बीठुसि, छांव जो मज़ो वरितो ऐं मस्जिद जी ॾियारीअ ते नज़र पई ऐं मां जाती पाए ॾिठो त मौलवी साहब अंदरि वेठा हुया। मेन गेट त बंदि हुई, पर हिन नंढी पोएं पासे ना गेट खुलियल हुई, पर अंदरां बंदि हुई। हुनजो दरवाज़ो खड़कायो, मौलवी साहब निकितो ऐं उन खां सीपारनि जो हिकिड़ो सेट वरितो। हिकिड़ो सेट पूरो न पियो थिए, इन जे लाइ काफ़ी सारा सेट हुआ, उहे ॻणे करे असां खणूं पिया, पर बार बार खुटे बि पियो। ही फेज़ 2 जी मस्जिद आहे, तमामु बहितरीनु आहे। टाइल मार्बल सां पखा बखा तव्हां ॾिसी सघो था। ऐं असां अंदरि दाख़िल थी चुका हुआसीं छो जो असांखे सीपारनि जो सेट मुकमल करिणो हुयो। हिकिड़ो सेट असांखे मिली वियो आहे, ॿियो बि सेट हींअर खणंदासीं ऐं 2 सेट हूंदा, माण्हू घणा बि अची सघनि था, इन जे लाइ 2 सेट असां खणंदासीं मस्जिद मां। सीपारनि जा सेट 2 मुकमल थी विया ऐं असां मस्जिद मां निकिरी करे पहुतासीं साॻी जॻह ते। उते पहुचण खां पोइ डेकोरेशन वारा बि अची विया पखा बखा खणी ऐं असां तयारी कईसीं जनाज़े निमाज़ जी। जनाज़े जी निमाज़ स्टील टाउन जी इमाम बारगाह ते हुई, इन जे लाइ असांखे होॾे वञिणो पियो। असां उते स्टील टाउन इमाम बारगाह ते पहुतासीं। उते जनाज़े निमाज़ जे लाइ काफ़ी सारा दोस्त आया हुया ऐं उते पहुतासीं। सभिनी वज़ू करे ऐं जनाज़े निमाज़ जी तयारी कई ऐं जनाज़े निमाज़ शुरू थी वई। जनाज़े निमाज़ पढ़ी करे असां सिधो स्टील टाउन जे क़ब्रिस्तान पहुतासीं। स्टील मिल जी हीअ ज़मीन आहे जिते ही क़ब्रिस्तान आहे, ही सरकारी प्लाट आहे। आम माण्हू यानी लोकल माण्हू खां टोटल मज़ूरी, ब्लॉक, स्लैब वग़ैरह मिलाए करे 25,000 वरिता वेंदा आहिनि। स्टील मिल जा जेके मुलाज़िम आहिनि, जेके सरकारी आहिनि, उन्हनि खां काई बि शइ नाहे वरिती वेंदी। बाक़ी स्लैब, मज़ूरी वग़ैरह उहा उन्हनि मुलाज़िमनि खे पे करणी पवंदी आहे, जेके हितां जा सरकारी मुलाज़िम आहिनि। क़ब्रिस्तान तां मोटी आयासीं, सिजु लहण वारो, हिन जे लाइ मां पंहिंजे ॿारनि खे खणी आयुसि बाज़ार वारी जॻह ते, जिते मूंखे टेबलूं लॻाइणियूं हुयूं, मूंखे पंहिंजे बचड़नि जी रोज़ी करणी, मज़ूरी करणी। टेबलूं तमामु घणियूं परते पयूं हुयूं, इन लाइ टेबलूं 2 खणी करे मां पंहिंजे स्टॉल ते खणी वियुसि ऐं उते लॻायूं। मुंहिंजी धीउ अनम जो कुझु किताब वग़ैरह जो कमु हुयो, उहो पेन ऐं पेपर वारे वॾियासीं, जेके स्टेपलर करिणो हुयो। स्टेपलर कराए असां दुकान वारे खे पैसा ॾिनासीं ऐं अनाया जा जूता कुझु छिॼी पिया, उनखे मोचीअ खां टाका लॻारायासीं। मुंहिंजी धीउ अनम चयो त पपा सुभाणे जे लाइ नाश्ते में असां ॾही खाईंदासीं, सुबुह जो स्कूल खाई वेंदासीं। सो खीर वारे जे दुकान वटि बीठुसि ऐं ॾही वरिती।